नाज़रीन, दादू में 2017 में पब्लिक हेल्थ खाते के अल्ट्रा फिल्ट्रेशन वाटर प्लांट जो मिलल कम 5 सालन ताईं मुकम्मल न थी सघियो आहे। पब्लिक हेल्थ खाते तरफां वाटर प्लांट जा 75 करोड़ रुपया सियासी भोतारनि सां मिली हड़प करण जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील लाइ असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे अकील लाखो। जी अकील, आगाह कजो, वाटर प्लांट जो कम छो मुकम्मल नाहे थी सघियो? हाँ जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में पब्लिक हेल्थ खाते के अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट जो जेको 75 करोड़ जो ठीको मिलियल हो, पर 5 साल मुकम्मल थी वञण बाद बि ही जेको आहे अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट जो जेको ठीको आहे पब्लिक हेल्थ तरफ़ां उहो मुकम्मल न कयो वियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो पब्लिक हेल्थ SDO सां राब्तो थियो आहे त हुनजो इहो ई चवणु आहे त असांखे 75 करोड़ खां मथे जो ई ठीको मिलियल आहे, जेको असांखे हिन साल जे जून महीने में पूरो करिणो। पर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त हीउ पूरो त न थी सघियो आहे, पर करप्शन जे वर चढ़ी वियो आहे। पब्लिक हेल्थ तरफ़ां अल्ट्रा फिल्ट्रेशन प्लांट में 1 रुपयो बि जेको आहे ख़र्च न कयो वियो आहे। 75 करोड़ जेके आहिनि उहे सियासी भोतारनि जे बंगलनि में हलिया विया आहिनि। पब्लिक हेल्थ SDO सां जॾहिं मुंहिंजो राब्तो थियो त उनजो इहो ई चवणु आहे त असांखे 75 करोड़ जो ई ठीको हो जेको असांखे हिन साल मुकम्मल करिणो, पर हीउ मुकम्मल न थी सघियो आहे। असां तरफ़ां हीउ कमु जारी आहे, असां कोशिशि करे हिनखे मुकम्मल कंदासीं। पर मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, मुंहिंजे ज़राइनि खां मूंखे मालूम थियो आहे त पब्लिक हेल्थ जेके आहिनि 75 करोड़ जेके आहिनि उहे सियासी भोतार ऐं पब्लिक हेल्थ खाते जे जेके ऑफिसर आहिनि उन्हनि सां मिली करे हड़प कया विया आहिनि। ऐं पब्लिक हेल्थ खाते तरफ़ां कागज़ी कारवाइनि में ॼाणायो वेंदो त 75 करोड़ जेके ही पंप मौजूदु आहिनि प्लास्टिक जा, इन्हनि में ख़र्चु कयो वियो आहे। जी।